खेपरे में उस्ताद अदबी फोरम ऐं सिंधी अदबी संगत पारां सिंध जे नौजवान शाइर हाजी ख़ान आतिफ़ बोज़दार जे किताब ख़्वाब अध में रहियो ऐं शाइर मंसूर मरीअ जे शाइरी ते ॿधल किताब सुम्हणु नथो ॾे सूर जी महूरती तक़रीब मुनक़िद कई वई, जंहिंजी सदारत उस्ताद वली हिंगोरे कई, जॾहिं त महिमान ख़ासि ज़ैनुल आबिदीन हाले पोटो हुआ। जॾहिं त उन मौक़े ते मुशाइरो पिणु थियो जंहिंमें रमज़ान कसीम समेजे, पीरल मरी, मुनवर मल्लाह, वफ़ा जावरी ऐं ॿियनि शाइरी पिणु ॿुधाई। सी सुरहाण जागेसू सबाबन जी सवारियूं था कंदा शबनम जे कतरनि खे निगाहुनि सां सलाम आहियूं, न कंडनि खे था खीकारियूं, न थूअर सां रखूं यारियूं, मगर राबेल जा नौकर गुलाबनि जा ग़ुलाम आहियूं। ऐं हाणे आऊं आजियाणे लाइ गुज़ारिश कंदुसि उस्ताद हकीम इमाम बख़्श मंगरियो खे त पाण अचनि, न सिर्फ़ु आजियाणो ॾियनि पर उन सां गॾु गॾु किताबनि ते बि ॻाल्हाइनि। वॾो माण्हू सॾाइणु वॾी ॻाल्हि कोन्हे, बंगला अॾाइणु वॾी ॻाल्हि कोन्हे। विरायो त उस्ताद मोहबतूं विरायो, पताशा विराइणु वॾी ॻाल्हि कोन्हे। स्टेज ते वेठल असांजो महिमान ख़ासि ज़ैनुल आबिदीन हालेपोटो साहब, साहिब किताब हाजी ख़ान आतिफ़ बोज़दार साहब, साहिब किताब मंसूर मरी साहब, ऐं असांजो बुज़ुर्ग शाइर वली मोहम्मद हिंगोरे साहब, सहाफ़ी हज़रात राजा रशीद ऐं मोहम्मद हाशिम मरी, आदिल भाई ऐं उस्ताद लिगारी साहब, उस्ताद कामरेड ख़ैर मोहम्मद ऐं ख़ैर मोहम्मद बेताब मरी, साईं सैयद दिलावर शाह ऐं ॿिया जेके बि हाज़रीन मजलिस आयो, अस्सलाम वालेकुम। दोस्तो, अवां सभिनी जूं लख लख महिरबानियूं ऐं लख लख भलायूं। भले ऐं भला पहिरीं तुंहिंजूं लख भलायूं असां पाण वेठे अवां जूं ॻाल्हियूं ॻायूं। त अवां सभिनी जूं लख भलायूं जो असांजे हिन नंढड़े प्रोग्राम में अवां शिरकत कई आहे ऐं वॾा अवां जा वड़, वॾा अवां जा कुर्म। उस्ताद अदबी फोरम जो ही 4 साल हले पियो। 24 नवंबर 2026 ते उस्ताद अदबी फोरम जी वरी जेका आहे 3 साल गिरया आहे। असां हर साल ख़ासि करे नवनि अदीबनि, शाइरनि ऐं सुगड़नि खे उत्साहन लाइ ऐं अॻिते वधाइण जे लाइ एवार्ड जी बि तक़रीबूं रखंदा आहियूं। इन मजमू जे ख़्याल में असां अॻियनि प्रोग्रामनि मंझि 40 खां 50 दोस्तनि खे एवार्ड शील्डूं ऐं मंता सर्टिफिकेट बि ॾेई चुका आहियूं। उन खां पोइ मुंहिंजे ख़्याल में 15 या 20 किताबनि जी असां मुख़्तलिफ़ स्टेजनि ते उस्ताद अदबी फोरम पारां जेको आहे महूरत बि कराए चुका आहियूं। असां लीमे जी लात जी किताब जी महूरत 13 चक मंझि कराईसीं उस्ताद अदबी फोरम ऐं हैट्रेज सानगढ़ इदारे जे तरफ़ां। असां फ़क़ीर यार मोहम्मद कलोई जे किताब आहे अरमान अबजीबन जो, उन जे किताब जी महूरत कलोई साहब जे ॻोठ मंझि कराईसीं। असां सहाफ़ी अब्दुल कादिर ॾाहिरी जे किताब जी महूरत शाहपुर चाकर मंझि कराईसीं। असां हिन स्टेज ते जेको आहे शाह जे उर्दू रिसाले जी बि महूरत कराईसीं ऐं पटेल अब्दुल करीम पल्ली साहब जी। उन खां पोइ ॿिया बि केतिरा किताब जिन माना त उन्हनि जी असां महूरत कराईसीं। ऐं असांजे उस्ताद अदबी फोरम पारां जेके आहिनि तक़रीबन 9 किताब जेके आहिनि छपिजी चुका आहिनि हिकिड़े मुख़्तसर अरसे मंझि। ऐं हिकिड़े प्राइवेट इदारे जे तरफ़ां एतिरियूं महूरती तक़रीबूं, लेक्चर प्रोग्राम, एवार्ड ॾियणु ऐं मंता सर्टिफिकेट ॾियणु ऐं दोस्तनि खे अॻिते वधाइण लाइ माना हिकिड़ो अजब जहिड़ो कमु करे विधो। इहो छो थियो आहे, छाजे करे थियो? इहो महज़ इन जे करे जो अवां दोस्तनि सभिनी सुहिणनि जो असां सां साथ आहे। अगरि जेकॾहिं असांजे तालुके जा शाइर, अदीब ऐं सुगड़ असां सां गॾु ॾाह ऐं दाना माण्हू न हुजनि त असीं इहो कमु कोन था करे सघूं। पर महिरबानी आहे, काफ़ी दोस्त, को खाई खां अचे पियो, को सांगड़ खां अचे पियो, को जेको आहे बाखोड़े खां अचे पियो। अहिड़े नमूने मुख़्तलिफ़ दोस्त असांखे सॾ में सॾु ॾियनि था। इहे उन्हनि जा वॾा वड़, इहे उन्हनि जा माना त वॾा कुरुब आहिनि असां ते। ऐं इंशाअल्लाह अवां दोस्तनि जो
साथ रहियो त असां तहलके खिपरे मंझि केतिरनि ई शाइरनि ऐं अदीबनि जा किताब दफ़न थिया पिया आहिनि। उहे बि उस्ताद अदबी फोरम जे प्लेटफॉर्म ते मंज़र आम ते आणींदासीं। त अहिड़े नमूने ही शाइर बुज़ुर्ग ओलिया दरवेश ऐं आलिम अदीब इब क़ौमी सियासी रहबर रहनुमा इहे जेके आहिनि क़ौमुनि जो फ़ख़्रु आहिनि ऐं इहे जेके आहिनि क़ौमुनि खे ज़िंदह करण जी निशानी आहे। मिसाल शाह साहब अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह, असां जेके बि माण्हू सिंध मंझि रहूं था उन्हनि जो हिकिड़ो अज़ीम रहबर आहे। असांखे उन जे शेर व शाइरी ते बि फ़ख़्रु हुअणु घुरिजे। अहिड़े नमूने सचल सरमस्त रहमतुल्लाह अलैह या सामी आहे या मखतूम अब्दुल रहीम गिरोड़ी आहे या हज़रत मंठार फ़कीर रहमतुल्लाह अलैह आहे या सादिक फ़कीर रहमतुल्लाह अलैह आहे, इहे बुज़ुर्ग आहिनि। उन्हनि असांखे पंहिंजो पैगाम में जेको आहे असांजे आम माण्हू जी रहबरी ऐं रहनुमाई कई आहे। उहा रहनुमाई जेका असांखे बि त कमु ॾींदी पर असांजे ईंदड़ नसलुनि खे बि इनशाला उहा रहबरी ऐं रहनुमाई कमु ॾींदी आहे। त हीअ जेके अदीब आहिनि, हीअ जेके शाइर आहिनि, हीअ जेके बुज़ुर्ग आहिनि, इहे असांजे लाइ बाइस फ़ख़्रु आहिनि ऐं असांजो फ़र्ज़ु आहे त उन्हनि जे फ़िक्र ऐं फ़लसफ़े खे आम माण्हू ताईं पहुचायूं। शाइरनि जो वॾो कमाल चइबो, शाइर सिर्फ़ु हिकिड़े ॿिनि सिटुनि जे अंदरि सॼी जेको आहे माना त कहाणी खे बंदि करे छॾींदो आहे। उहे ॾिसो छा था फरमाए थो न, रोज़ा निमाज़ूं इहो पोइ चङो कमु, उहो को ॿियो फ़हम जंहिंसां पसिजे पिरी खे। अॼु हाणे जेकॾहिं उस्ताद लिगारी इन फ़हम लफ़्ज़ ते वञी मकालो लिखी त लिखी सघी थो। ख़ैर मोहम्मद साईं इन जी तशरीह करी त करे सघी थो। छो त इहो कहिड़े क़िस्म जो फ़हम आहे? अलाए चङाई जो फ़हम आहे, ग़लति फ़हम आहे, इबादत जो फ़हम आहे, ख़ुदा जे ज़िक्र जो फ़हम आहे, फ़िक्र जो फ़हम आहे, कहिड़ो फ़हम आहे? इन मंझि ॾिसो त कहिड़ो वॾो फ़लसफ़ो समायल आहे। जीअं हज़रत मंठार फ़कीर रहमतुल्लाह अलैह फरमाए थो त ख़ुदा ॻोल्ह पंहिंजे कोल, घोट तुंहिंजे घर में। अलाह हाणे इन जी वञी तशरीह करियो त किथे पहुचेसि थी तशरीह। अहिड़े नमूने ऐं जेको आहे पंहिंजो हाफ़िज़ निज़ामाणी फरमाए थो त को रहमान जे पासे को भॻवान जे पासे, आउं सजदो उनखे ॾियां जो इंसान जे पासे। इन शहर जी तशरीह जे लाइ जेकॾहिं लिखण वारा लिखनि त किताब लिखी सघंदो। बैदुल साईं फरमाए थो, तो पाण कयो पैदा मूं चयो इंसान कर, तोखे हुई घुर्ज घणी मूं चयो छा अहसान कर। जेकॾहिं हिन जी तशरीह ते माण्हू लिखणु चाहे थो त किताबनि जा किताब ई लिखी सघे थो। त हिननि शाइरनि जो वॾो कमाल आहे। हे असांजा दोस्त जेके आहिनि जिन हीअ किताब तरतीब ॾिना आहिनि, वॾो माना त हिननि कमाल कयो। इन मंझि ज़रूरी हेॾे सॼे गंज मंझि को न को नुक़्तो अहिड़ो हूंदो जो असां जहिड़नि जाहिल ऐं भुलियल माण्हुनि जी रहबरी ऐं रहनुमाई कंदो ऐं असांखे दग लाहींदो। ऐं उहो नुक़्तो जेको आहे तारीख़ में हिननि शख़्सनि खे हमेशह ज़िंदा रखंदो। हिननि हिकिड़े क़िस्म जी पंहिंजी तारीख़ ठाही आहे ऐं इहा तारीख़ जेका आहे हिननि खे हमेशह जे लाइ जेको आहे ज़िंदा रखंदी। अगरि जेकॾहिं इहा शइ मंज़र आम ते न अचे हा, माण्हुनि ताईं न पहुचे हा न, त हिननि जो नालो ई गुम थी वियो। छो त असांखे ख़बर आहे असां हिन लिखण ऐं पढ़ण वारे सिलसिले सां तालुक़ु रखूं था त असांजे हिन तहलके खिपरे मंझि केतिरा ई अज़ीम इंसान थी गुज़रिया, पर उन्हनि जो फ़न ऐं फ़िक्र जेको आहे माना त दफ़न थी वियो हलियो, उॾो ई खाई वई हले। इन ॻाल्हि जो असांखे वॾो अफ़सोस आहे। उन करे आउं अक्सर दोस्तनि खे चवंदो आहियां त यार जेको कुझु लिखो था उनखे मंज़र आम ते आणियो त इहो बहितरु आहे। ऐं जीअं त अव्हां जे वञण खां पोइ बि इहा अव्हां जी तख़लीक़ अव्हांखे ज़िंदह रखंदी। ऐं उन जे करे ॿिए नंबर ते ॻाल्हि इहा आहे त असांजे माण्हुनि खे हिननि किताबनि जो क़दुरु ई कोन्हे। इन जे करे ॾिसो हिकिड़ो शाइर पंहिंजी 50-60 साल उमिरि में जेको आहे तकलीफ़ूं करे करे पूरी ज़िंदगी जो पूंजी गॾु करे हिकिड़ो किताबु छपिरायोसि थो। उन किताबु छपिराइण खां पोइ उनजो सिलसिलो तमामु वॾो हूंदो आहे। पहिरीं त हू जेको आहे प्लान ठाहींदो आहे, पोइ उन ते एक्शन कंदो आहे। एक्शन करण खां पोइ हू माना पंहिंजे बुक ते लिखणु शुरू कंदो आहे। पोइ वरी हू कंपोज़र वटि वेंदो आहे। कंपोज़र खां पोइ वरी जेको आहे उहो
उहो प्रूफ रीडिंग कंदो, प्रूफ रीडिंग करण खां पोइ हू जेको आहे प्रेस मंझि ॾींदो आहे। उते जेको आहे हुनजो प्रिंट अलॻि थींदी आहे, हुनजा बटर अलॻि थींदा आहिनि ऐं जुल्द सादी अलॻि थींदी आहे, टाइटल अलॻि थींदा आहिनि। ॾिसो त केतिरनि मरहलनि मंझि जेको आहे इहो किताबु तइ थी ऐं किताब जी सूरत मंझि अचे थो। उन खां पोइ उहो जॾहिं किताबु मंज़र आम ते अचे थो त असांजे दोस्तनि जो इहो ख़्यालु हूंदो आहे यार किताबु गिफ्ट मंझि ॾे, यार तव्हां हुनजो क़दुरु त करियो त हुन केतिरी महिनत कई आहे। कम से कम हुनजे भला फुल क़ीमत नथा ॾियो न, 50% ॾियो जो हू वरी हुन घोट थिए हिकिड़े ॾींहुं अजरकू बि पाए ऐं जेके दोस्त हुनजे ख़ुशी मंझि अचनि उन्हनि खे जेको आहे माना त खाधो पीतो बि तयारु करे खाराए, एतिरो त उनखे कम से कम असांजे दोस्तनि खे ॾियणु घुरिजे। ऐं हालांकि हिन किताब जो क़दुरु ज़रूरी करणु घुरिजे। ऐं जस ॾियां थो हाजी ख़ान आतिफ़ खे ऐं मंसूर मरी खे, जिन पंहिंजी महिनत जेका आहे मंज़र आम ते अंधी अथनि। थी सघे असीं हिन दुनिया जे तख़्ते ते न हुजूं, ही जान छॾे वञूं, पर ही अहिड़ियूं शयूं आहिनि जेके सदियुनि ताईं हिननि खे यादि रखंदियूं। उनजे करे कुझु असांजा अहिड़ा बि दोस्त अदीब शाइर वेठा आहिनि, उन्हनि खे बि आउं बार बार चवंदो आहियां त ख़ैर हाणे तूं बि पढ़ो थी, महिरबानी करे पंहिंजो किताबु छपा त तुंहिंजी तारीख़ ठही वञे। साईं दिलावर शाह बि वेठो आहे, शाह खे घोटे घोटे पाड़ू कढी छॾे पर अञा ताईं किताबु कोन थो छपरायो। असांजो मुनवर भला वॾो हुनजो सिंध जेतिरो कंद शाइरी करे करे आउं चवंदो आहियां त मुनवर ईअं न करे हिनखे मंज़र आम ते हाणे त इहा ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। ॿिया बि असांजा नौजवान काफ़ी वेठा आहिनि, उन्हनि खे बाबा ही तव्हांजी तख़लीक़ तव्हांजो औलाद आहे। औलाद छा हूंदो आहे? इंसानु नाले लाइ औलाद पैदा कंदो आहे त भई औलाद थिए, मुंहिंजो नालो थिए दुनिया में, मुंहिंजे वञण खां पोइ बि अदा फलाणे जो पुटु आहियां, फलाणे जो पुटु आहियां, फलाणी ज़ात जो आहियां, माना हिकिड़ो माण्हू जो नालो थींदसि। त हीअ तकलीफ़ बि औलाद जे बराबरि आहे। ऐं हीअ तकलीफ़ जेका आहे न सभनि सालनि ताईं, अब तारीख़ खे ॾिसो ऐं नज़रूं खोलियो त केतिरा ई बुज़ुर्ग माण्हू जिन दुनिया खे फ़िक्रु ॾिनो, 100 साल गुज़री विया, ख़ुदा जो कसम अॼु बि दुनिया उन्हनि खे पंहिंजे दिलनि में जाइ ॾेई वेठी आहे ऐं उन्हनि खे दुनिया यादि पई करे। तव्हां शाह साहब खे ॾिसो, तव्हां मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी खे ॾिसो, तव्हां सचल सरमस्त खे ॾिसो, तव्हां वहदत फ़क़ीर खे ॾिसो, तव्हां मंठार फ़क़ीर खे ॾिसो, तव्हां सादिक फ़क़ीर खे ॾिसो, तव्हां मख़तूम अब्दुर्रहीम गिरोड़ी रहमतुल्लाह अलैह खे ॾिसो, त इन्हनि जा फ़िक्र जेके आहिनि हलंदा रहनि पिया। तव्हां सभिनी जी महिरबानी। ऐं हीअ शेर चई शाह साहब जो, ऐं मुंहिंजो बि शेर पढ़ी पंहिंजी जाइ वठंदो। हाणे पहिरीं मुंहिंजो शेर थो पढ़ांसि। ग़ज़ल आहे, ख़ुदा जे राज़ खे सम्झणु ॾुखियो आहे, इश्क जे अंदाज़ खे सम्झणु ॾुखियो आहे। शरीयत तरीक़त सभु को सम्झे थो, महरफत मजाज़ खे सम्झणु ॾुखियो आहे। ख़ुदा जे राज़ खे सम्झणु ॾुखियो आहे, इश्क जे अंदाज़ खे सम्झणु ॾुखियो आहे। सुर संगीत सम्झणु सफ़ा सौखो आहे, ॿीजल जे साज़ खे सम्झणु ॾुखियो आहे। ख़ुदा जे राज़ खे सम्झणु ॾुखियो आहे, इश्क जे अंदाज़ खे सम्झणु ॾुखियो आहे। न्याज़ निवड़त हित हर को करे थो, निवड़त ऐं न्याज़ खे सम्झणु ॾुखियो आहे। ख़ुदा जे राज़ खे सम्झणु ॾुखियो आहे, इश्क जे अंदाज़ खे सम्झणु ॾुखियो आहे। निबड़ी निमाज़ूं सभु को पढ़े थो, इश्क जी निमाज़ खे सम्झणु ॾुखियो आहे। ख़ुदा जे राज़ खे सम्झणु ॾुखियो आहे, इश्क जे अंदाज़ खे सम्झणु ॾुखियो आहे। अवां सभिनी जी महिरबानी। हीअ मुंहिंजो ग़ज़ल अवां ॾांहुं मंसूब। महिरबानी। महिरबानी उस्ताद हकीम इमाम बख़्श मगरियो साहिब। पाण मुख़्तलिफ़ फील्डनि में तिब आज़माई कंदो रहे थो। शाइरी खां वेंदे हिन भेरे बि जेको आहे हिते मौजूदु हूंदे बि मुख़्तलिफ़ शयूं पाण खे ॿुधाए वियो। उन सां गॾो गॾु आशियानो बि ॾिनई ऐं किताब ते बि ॻाल्हाई ऐं लेक्चर बि। त असां वटि ख़ुशनसीबी इहा आहे त हिन हाल में 2 हकीम मौजूदु आहिनि, हकीम मुनीर बि मौजूदु आहे। त असीं हुनजा बि थोराइता आहियूं जेके कही आया आहिनि। उस्ताद जेको आहे इमाम बख़्श उस्ताद बि आहे, हकीम बि आहे, शाइर बि आहे। त ऐं उन सां गॾो गॾु शाह जे हवाले सां साईं दिलावर शाह ई ॿिया जेके बि दोस्त कही आया आहिनि, असीं उन्हनि जा थोराइता आहियूं। ऐं हाणे आउं क़सीम समेजे खे गुज़ारिश कंदुसि, मोहम्मद रमज़ान क़सीम खे मुख़्तसर तौरु पाण पंहिंजी शाइरी ॿुधाईंदा शायदि या ख़्यालनि जो इज़हार। पहिरीं त आउं साईं मंसूर मरी साहब ऐं साईं आतिफ़ साहब इन खे आउं मुबारकबाद ॾींदुसि त उन्हनि जा अॼु किताबनि जी महूरत थी आहे, उन्हनि जा जसल आहिनि। ऐं ॿियो उस्ताद अदबी फोरम जे सरवान साईं इमाम बख़्श मगरियो खे बि आउं जस ॾींदुसि।
ही मुंहिंजो गज़ल आहे इस्तक़बालिया गज़ल आहे, पर हिन में ख़ूबियतनि जा जेके काफ़िया आहिनि उहे इंग्लिश जा आहिनि। हीअ नओं गज़ल आहे। अर्ज़ु कंदमि त अची मुर्की रखी दिलबर कदम हिन गेट मुंहिंजे में, अची मुर्की रखी दिलबर कदम हिन गेट मुंहिंजे में, अची मुर्की रखी दिलबर कदम हिन गेट मुंहिंजे में, मिलण जा हित लथा मन तां समूरा वेट मुंहिंजे में। अची मुर्की रखी दिलबर कदम हिन गेट मुंहिंजे में, मिलण जा हित लथा मन तां समूरा वेट मुंहिंजे में, करे हिन माज़रत मूंसां सबबु सिगड़ो ॿुधायो हित। जेके साईं दिलावर ऐं ॿिया जेके दोस्त हींअर पछाड़ी जो आया, करे हिन माज़रत मूंसां सबबु सिगड़ो ॿुधायो हित, पुॼण में यार मूंखां थी अंगण तो लेट मुंहिंजे में। करे हिन माज़रत मूंसां सबबु सिगड़ो ॿुधायो हित, पुॼण में यार मूंखां थी अंगण तो लेट मुंहिंजे में। अर्ज़ु कंदमि त ॾिनी पक ही पिरी मूं वटि अॼोके ॾींहुं अचण जी हुन, ॾिनी पक हुई पिरी मूं वटि अॼोके ॾींहुं अचण जी हुन, ॾिनी पक ही पिरी मूं वटि अॼोके ॾींहुं अचण जी हुन, निभाए हू अची अंजाम पहुतो डेट मुंहिंजी में। ॾिनी पक हुई पिरी मूं वटि अॼोके ॾींहुं अचण जी हुन, निभाए हू अची अंजाम पहुतो डेट मुंहिंजी में, वॾा के भाल भूरल जा खिली खीकार मूंसां कई। ख़ैर मोहम्मद साईं, वॾा के भाल भूरल जा खिली खीकार मूंसां कई, भरे भाकुर अची वेठो सॼण ते एट मुंहिंजे में। वॾा के भाल भूरल जा खिली खीकार मूंसां कई, भरे भाकुर अची वेठो सॼण ते एट मुंहिंजे में, करियूं सौदा वफ़ा उन जा असांजो आ धर्म मोहबत, करियूं सौदा वफ़ा उन जा असांजो आ धर्म मोहबत, करियूं सौदा वफ़ा उन जा असांजो आ धर्म मोहबत, मिले जेको त हिकु भेरो त फासे नेट मुंहिंजे में। करियूं सौदा वफ़ा उन जा असांजो आ धर्म मोहबत, मिले जेको त हिकु भेरो थे काबू नेट मुंहिंजे में, सजाया यार जे ख़ातिर खटोला हंध उतारे में, सजाया यार जे ख़ातिर खटोला हंध उतारे में, ॿिया कालीन सोफ़न जा समूरा सेट मुंहिंजे में, सदा कमकार पिया हलंदा मचन मेला किथे कॾहिं। हर कंहिंखे धंधा हूंदा आहिनि। सदा कमकार पिया हलंदा मचन मेला किथे कॾहिं, सॼियूं ख़बरूं करे दिलबर ॾिनी अपडेट मुंहिंजे में। आख़िर में त मुनाफ़िक शल मरनि सभई, जलन था जोड़ खे ॾिसियो। मुनाफ़िक शल मरनि सभई, जलन था जोड़ खे ॾिसियो, कसी मई यारड़नि विच में विधी थे हेठि मुंहिंजे में, अची मुर्की रखी दिलबर कदम हिन गेट मुंहिंजे में, मिलण जा हित लथा मन तां समूरा वेट मुंहिंजे में। ऐं हाणे आउं गुज़ारिश कंदुसि ख़ूबसूरत शाइर मुनवर मल्लाह खे त पाण अचनि ऐं पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार बि कनि ऐं हुन सां गॾोगॾु को शेर बि ॿुधाइनि। असांजे खिपरो में मुख़्तलिफ़ शहरनि वांगुरु इल्मी समाजी अदब जो अहम हवालो रहियो आहे। पाण खिपरो जे अदबी शख़्सनि जे हवाले सां हिते गॾु थिया आहियूं ऐं हिन ॿिनि अदबी शख़्सनि जे तख़लीक़ी इज़हार खे मान ॾियण लाइ गॾु थिया आहियूं। ऐं हिते ॿिन्ही ख़ूबसूरत तख़लीक़ारनि खे तमामु ख़ूबसूरत ऐं तख़लीक़ किताब आणण ते दिलि सां मुबारकबाद पेश कयां थो। ऐं मुख़्तसर हाजियात बोज़ार जी शाइरी ते किताब जे मुख़्तलिफ़ सुन्फ़नि ते थोरी वज़ाहत करणु चाहियां थो। हाजियात बोज़दार प्यार बुनियादी तौर ते गज़ल जो शाइर आहे। ईअं हुअणु घुरिजे हा त समूरो किताब गज़लनि ते मुश्तमिल हुजे हा, छो त हिन दोस्त कुझु नज़म ऐं कुझु नसी नज़म बि शामिलु कया आहिनि जेके घटि मां घटि 10 इस्मनि ते मुश्तमिल हुजनि हा। ऐं त किताब अञा बि ख़ूबसूरत थी वञे हा, पर ईअं न आहे कयो वियो कि शायदि किताब छपाइण में तकड़ कई वई आहे। शाइर हुजनि या कहाणीकार हुजनि या नावल निगाह हुजनि, उन्हनि खे किताब आणण में तकड़ मां कमु वठणु न घुरिजे, छो त उनजे ख़्याल वज़न ग्रामर ऐं ॿोली जी सही इस्तेमालु करणु लाज़मी हूंदो आहे। ईअं हूंदो त अदब में तख़लीक़ार पंहिंजो असरु रखी सघंदो।
हाजियात बोज़दार जे इन समूह रिस्मनि में संदसि गज़ल मुतासिर कंदड़ ऐं असरु रखंदड़ आहे ऐं फ़िक्र सां गॾु फ़नी घुरिजूं बि पूरियूं ॾिसण में अचनि थियूं। गज़ल जो लहजो संदसि पंहिंजो ई आहे। इहो ई अंदाज़ संदसि शाइरी खे पंहिंजो अलॻि मुक़ाम ॾियारींदो। आख़िर में गज़ल जूं सिटियूं पढ़ी ऐं पंहिंजी जाइ वठंदुसि। या ख़ुदा हाजी बि जूं आतिफ़ी सिटियूं आहिनि त या ख़ुदा गुरबत वॾी लानत हुई, या ख़ुदा गुरबत वॾी लानत हुई, पीउ हिकु बचिड़ा खपाए मोटियो आहे। पाण पंहिंजे देस में बुख था मरूं, पाण पंहिंजे देस में बुख था मरूं, ॾिस पठाण कपिड़ा खपाए मोटियो आहे। पंहिंजो हिकिड़ो गज़ल आहे। मोहबत में नारियूं क़तल थी वञनि थियूं, मोहबत में नारियूं क़तल थी वञनि थियूं, नियाणियूं कुंवारियूं क़तल थी वञनि थियूं। दरिया जे त दोखे में कहिड़ो पतो आहे, दरिया जे त दोखे में कहिड़ो पतो आहे। रछनि में सिंगारियूं क़तल थी वञनि थियूं ऐं नियाणियूं कुंवारियूं क़तल थी वञनि थियूं। झुकियो की न ज़ालिम अॻियां सुर हुसैनी, झुकियो की न ज़ालिम अॻियां सुर हुसैनी। बचनि सां उञारियूं क़तल थी वञनि थियूं। वतन जे हक़नि जी कई ॻाल्हि जंहिं आहे, वतन जे हक़नि जी कई ॻाल्हि जंहिं आहे। दोदा दुलारियूं क़तल थी वञनि थियूं। कॾहिं धन ख़ातिर हिन प्यारी जे ख़ातिर पुराणियूं बि यारियूं क़तल थी वञनि थियूं। ईअं कंहिं बग़ावत कई कोन छालाए, ईअं कंहिं बग़ावत कई कोन छालाए ऐं जरगे में कारियूं क़तल थी वञनि थियूं। अची पोइ वफ़ाउनि अमन खे ॿुधायो, अची पोइ वफ़ाउनि अमन खे ॿुधायो, जॾहिं के गदारियूं क़तल थी वञनि थियूं। अंधेरनि जी कीअं वधे कीअं वहशत, अंधेरनि जी पोइ वधे कीअं वहशत। अंदर में के ॾियारियूं क़तल थी वञनि थियूं। मोहबत में नारियूं क़तल थी वञनि थियूं, नियाणियूं कुंवारियूं क़तल थी वञनि थियूं। किताब ते गुफ़्तगू लाइ सॾींदुसि ख़ासि तौर ते शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे रिसाले ते तमामु घणो कमु कंदड़ जेके मंज़ूम तर्जुमा आहिनि उहे, या उनखां सवाइ शाह जे हवाले सां अहम कमु। ऐं असांजी ख़ुशनसीबी आहे जो खेसि लतीफ़ अवार्ड बि मिलियो। आउं गुज़ारिश कंदुसि उस्ताद लगारी खे त पाण अचनि ऐं पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि। स्टेज ते वेठल निहायत महिरबान मौजूद दोस्त मोहतरम मंसूर मरी साहब, हाजी ख़ान आतिफ़ बोज़दार साहब, उस्ताद वली मोहम्मद वली हिंगोरो साहब, साईं ज़ैनुल आबिदीन हाले पोटो साहब ऐं उस्ताद हकीम इमाम बख़्श मंगरियो साहब। साम्हूं वेठल मुंहिंजा सभई सुहिणा सॼण, एतिरा साथी अनमोल हीरा वेठा आहिनि जो आउं हिकिड़े हिकिड़े जो नालो वठां, कहिड़े कहिड़े जो नालो वठां, सभिनी खे मुंहिंजो सलाम क़बूल पवे। उस्ताद अदबी फोरम खे ईंदड़ महीने 3 साल मुकमल थियण वारा आहिनि। इन्ही दौरान उस्ताद हकीम इमाम बख़्श मंगरियो, मरहूम एम जुमन कुंभार साहब ऐं मूं नाचीज़ ऐं कुझु ॿिनि दोस्तनि गॾिजी जेके बि कमु कया, जाम किताबनि जूं महूरतूं करायूं, ताज़ियती मेड़ाका थिया, मुशाइरा थिया, जाम प्रोग्राम असांजा थिया आहिनि। इन्ही समूरियुनि कामयाबियुनि जो सहरो साईं उस्ताद हकीम इमाम बख़्श मंगरे साहिब ते आहे। हर वक़्तु लबनि ते आ निर्मल नाम तुंहिंजो, मंसूर मरी साहिब जी शाइरी जा 4 सिटूं आहिनि। हर वक़्तु लबनि ते आ निर्मल नाम तुंहिंजो, आहियां असुल खां जाने गोलो ग़ुलाम तुंहिंजो। तुंहिंजे हुस्न विधा आहिनि मोहे कई त माण्हू, हर को तॾहिं कंदो आहे सुहिणल सलाम तुंहिंजो। कंहिं बि शाइर जी शाइरीअ जो जेको किताबु हूंदो आहे, उहो उन शाइर जी अणसिधी तरह आत्मकथा हूंदो आहे।
मंसूर मरी साहिब जो किताब सुम्हण नथो ॾे सूर न सिर्फ़ हुन जी शाइरीअ में बेतरतीब आत्म कथा आहे बल्कि गॾोगॾु डायरी बि आहे। छो जो साईं जेको बि कलाम ग़ज़ल काफ़ी वाई या जेका शइ जंहिं माग मकान ते वेही लिखी आहे उहा तारीख़ उन जे हेठां हुन दर्ज कई आहे। इहो साॻी नमूनो असांखे मिले थो हज़रत मखदूम मोहम्मद ज़मान तालिबुल मौला रहमतुल्लाह अलैह जे किताब छपर में छड़ियूं जे अंदरि। मुमकिन आहे ॿिनि किताबनि में बि साईं जिन जो इन हिसाब सां शेर हुजे। मतिलबु शेर किथे चयो आहे? पाकिस्तान में चयो आहे, ढाका में चयो आहे, अक़वाम मुतहदा में चयो आहे। उहो टाइम उहा शइ हज़रत मखदूम मोहम्मद ज़मान तालिबुल मौला रह लिखंदो वियो आहे। मूं जॾहिं शाह जे रिसाले जो सिराइकी मंज़ूम तर्जुमो कयो हो त उन में न सिर्फ़ मूं तारीख़ लिखी पर आउं टाइम बि लिखंदो वियुसि। मूं 2 महीना 2 ॾींहंनि में शाह जे रिसाले जो सिराइकी मंज़ूम तर्जुमो कयो हो। पोइ जॾहिं हुन जी महूरती तक़रीब थी डॉक्टर नबी बख्श ख़ान बलोच साहिब जी सदारत में लैंग्वेज अथॉरिटी हैदराबाद में थी, ऐं सम्झां थो त हाजी ख़ान आतिफ़ बोज़दार साहिब बि उन में शरीक हुयो। थी सघे थो साईं दिलावर शाह बि शरीक हुयो, पर मुमकिन आहे मूंखे कुझु वेसारो थी वियो हुजे। उते कंहिं माण्हू सख़्तु ऐं छिती तनक़ीद कई। मुंहिंजो ई माइट हो, नालो खणणो कोन्हे। उन्ही चयो उस्ताद लिगारी कूड़ थो ॻाल्हाए। 2 महीना 2 ॾींहंनि में शाह जे रिसाले जो तर्जुमो कंहिं बि ॿोली में थी ई नथो सघे। पोइ मूं चयो हो मूं वटि अॼु बि ओरिजिनल मसौदो मुंहिंजी लाइब्रेरी में मौजूदु आहे, ॾिसी सघिजे थो। राति जा 4 वॻे उथी मूं लिखणु शुरू कयो, सुबुह जे 8 साढे 8 ते मूं उन खे वरी रखियो। ईअं करे जेके सुर लिखंदो वियुसि उहो उहे मूं लिखियो। सो मंसूर मरी साहिब जे किताब में इहा ख़ूबी आहे त हुन पंहिंजे किताब खे डायरी में बि शामिलु कयो आहे। बाक़ी जेसि ताईं हाजी ख़ान आतिफ़ बोज़दार साहिब जे ख़ूबसूरत किताब जो तालुक़ु आहे त मूंखे पढ़ण जो मौक़ो नाहे मिलियो। जीअं ई जॾहिं बि हीअ किताब आउं पढ़ंदुसि त इनशाअल्लाह ख़ूबसूरत लफ़्ज़नि सां ॻाल्हाए सघंदुसि, ऐं न सिर्फ़ु ॻाल्हाईंदुसि पर आलीशान लफ़्ज़नि सां हिन किताब ते सुहिणो तारीफ़ी तबसरो लिखी ऐं कंहिं अख़बार में छपाईंदुसि। इहो असांजो फ़र्ज़ु आहे। असां पंहिंजे दोस्तनि खे, असां पंहिंजे भाउरनि खे, असां पंहिंजे शाइरनि खे हिमथाईंदासीं। इहो असांजो उसूल आहे। मंसूर मरी साहिब जे किताब में किथे किथे गिरामरी साहिब बि आहिनि। हर माण्हू जी ॿोली में थी वेंदो आहे। हर माण्हू जे किताब में का न का कमी पेशी हूंदी आहे। उन लाइ आउं साईं खे पंहिंजी महफ़िल में पंहिंजे मुंहुं वेही रहनुमाई कंदुसि। तनक़ीद करण जो अॼु ॾींहुं नाहे, अॼु तारीफ़ करण जो ॾींहुं आहे। ॿिन्ही घोटनि खे हिकु दफ़ो वरी मुबारकूं। ऐं हाणे असां वटि शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे रिसाले जे हवाले सां कमु कंदड़ ऐं असीं चाहियूं था त संदसि किताब जल्द पधिरो थिए। मुख़्तसर तौरु ॻाल्हाइण लाइ आउं गुज़ारिश कंदुसि साईं दिलावर शाह खे त पाण अचनि ऐं मुख़्तसर तौरु पंहिंजे ख़्याल जो इज़हार कनि। साईं दिलावर शाह। सभिनी सजणनि खे अस्सलाम वालेकुम। हिकु मौजूदु चऊं था। असांजे साईं उस्ताद हकीम इमाम बख़्श मगरी जेको हिते ही फोरम रवानो कयो, इन तमामु घणो कमु कयो। असीं ॾाढो ख़ुशि आहियूं, साईं सां गॾु आहियूं, साथ में बिल्कुलु। काफ़ी हिते दोस्तनि जा किताब बि साईं मतिलबु त छपाए पधिरा बि कया आहिनि, ऐं गॾोगॾु हिन इलाइक़े जे सॼे शाइरनि खे गॾु कयो अथसि। ऐं उन खां पोइ किताबनि केतिरी मुहरत कराई अथसि साईं जस्तुलणे। ऐं जेके हुन उस्ताद अदबी फोरम जा मेंबर आहिनि उनखे बि जस हुजे, जेके साईं सां साथ में हलनि था। ऐं वरी जेके दोस्त परे खां अचनि था उनखे बि शाबाश हुजे, जो साईं जे सॾे ते अचनि था।
असांखे थोरी तकलीफ़ जे करे उन करे हिकिड़ो त हिफ़ज़े में बि तकलीफ़ थी पई आहे ऐं ॻाल्हाइण में बि थोरी कमज़ोरी थी पई आहे, त माफ़ु कयो। साईं हबीब चए थो त लतीफ़ साईं जेको बैत ॿुधायो, ऐं सुर लीला चनेसर में तव्हांखे थो ॿुधायां त लीला जो चाह ऐं चरियाए पियो साईं। लीला चए थी, ओ भेनर भिनीअ राति मूं चनेसर चित में, लोक सुतो निंडूं करे मूं पिरियां जी तात, छजड़ घणी सात मना मूर में विसरे, चनेसर चितां कीन लथम कॾहिं, चाहे चयाई चाह मां त चढ़ हिंदोरे हितां, अॼु थी निमाणी निरतां दिलि ॾीरीअ दासड़े, दाग तुंहिंजो दासड़ा मारे माज़ूरी, साईं कारण सुपरी विझ मधूरी, ऐं तो हज़ूरी मणियूं विझां मच में, मणियूं विझां मच में, हाय हणी हार ओ भिरी जे भतार त मेरी आई मान लहां, मणियूं हार हणी पलंग सिर पिथूं करियां, जंहिं तां चित खणी वियो विंगस यारो भलहो, कारा करे का केस मतां का मुंद विरसे, ढोल पराए तन खे विल्हाजनी वेस, पसेन लाल लभे सतो दिलियूं परखे दासड़ो, चनेसर सी चाग मतां का मुंद करे, जामू पोइ परड़ो त हियो न माणे माग, ॾमरियो ॾुहाग से गोॾे सुहागणे, चनेसर सी चाव मतां का मुंद करे, कांध कंहिंजो न वणे गीर बई गाव, जे थिड़े थोरड़ियाव त दोस्त दसाए दासड़ो। जॾहिं अहिड़ियूं ख़बरूं कई त कंहिं पाड़े वारे चयुसि त लीला छा थियो अथई, बिटाए साहिब जी अकासी थो करे त लीला कीअं लखायो चाहे चनेसर जाम खे, तो जो भायो पंहिंजो तंहिंजो परो कोन पियो, कंवरो कांत संदो दस्त कयो दासड़ो, जवाब में त अदी उनजो ॾोहो कोन आहे, कंवरो कोह चवां ॾोहो मुंहिंजे ॾींहं, फोड़ाए फिराक जा मूं सिर उठा मींहं, कैसि निमाणी नीअं दिलियां धुणे में दासड़ो, पर दिलियां धुणे में दासड़ो ॾमरियो पियो ॾिठो में, हीउ मामिलो हार जो पोइ तां परोड़ियो में, चनेसर चयुमि लॾे निकिरो लिहोर मां, लीला छॾ लिहोर वञ पंहिंजे माइटें, असां बि लहे होर तूं बि सुखियाणी थिए, हुकुम थियो त नौकरनि खे हुकुम थियो त बाबा उठ काए वञो, जेको सामान खपे भरे उनजे माइटनि छॾिजोसि, नौकर भैया जी घणा उठ काए चऊं, त चई बाबा उठनि जे घणनि जी ज़रूरत कोन्हे, हिकिड़ो उठ काए चओ, हिकिड़ो मजोलो आहे, हिकिड़ी पेतड़ी आहे, हिकिड़ो बिस्तड़ो आहे, बसि उठ काए जी बीहारियूं, सॼो ॻोठ जी मिड़ियो, ॻोठ जा माण्हू जी मिड़िया, उहा नेहरो झलियो फुड़ी वेलण वारो नेहरो झलियो रोए पई, अर्ज़ु बि करे, साईं शाह साहिबु चयो त नहियो झलियो रोए अङण जेकियो करहो, पोइ चनेसर खे चयो त लीला वञे लॾियो, पोइ नौकर को भॻो वञी अर्ज़ु कई साईं तुंहिंजी लीला लॾियो थी वञे, चनेसर चयो लॾे त लॾायो मुध न रोकियो माण्हू आहे, हीअ उहा जोए जंहिं मणीअ ते वर मटियो, पोइ हुन ॾिठो त भई हीउ ॾोह लीला जो हिन जो कोन आहे, वापसि आयो तॾहिं वरी हुन पर कयो, जी लीला छॾ लिहोर वञ पंहिंजे माइटे, सो बि सूर पिराई हार मझारूं होर, ज़ारीअ धारां ज़ोर कीन हलंदो कांधसी, यानी इहो चवंदो पाड़े वारे चयुसि त इहो छा थियो अथई, वर ते तकबर कयो अथई छा, त हुन चयो हा मूं कयो बिल्कुलु, कीअं कई चई हुयसि दादुली दोस्त जी वर जो बि हुयमि वाह, खिली चणे त खट ते रिझाईंदसि राव, अहिड़ो थियो न्याय जो पोइ थियूं पेश थियूं। दिलावर साईं महिरबानियूं। असीं सांगड़ मां जॾहिं खिपरे ईंदा आहियूं त असांखे इहा ख़ुशी थींदी आहे त हिकिड़ी महफ़िल में मुख़्तलिफ़ ॾात रखंदड़ माण्हू, अमूमन ईअं हूंदो आहे त जॾहिं बि के महूरती तक़रीबूं थींदियूं आहिनि त पोइ मुसलसल तक़रीरूं थकाए विझंदियूं आहिनि, हिते शाइरी बि हूंदी आहे त शाह जा बैत बि हूंदा आहिनि त राग जो बि हूंदो आहे, त हाणे आउं गुज़ारिश कंदुसि ख़ूबसूरत शाइर वफ़ा जावरी खे, जंहिं लिखियो हो त अखियुनि जो अखियुनि सां मिलणु मौजज़ो हो, ईअं प्यार जो थी पवणु मौजज़ो हो। आउं गुज़ारिश कंदुसि त पाण पंहिंजी शाइरी असांखे झूंगारे ॿुधाइनि वफ़ा जावरी। महबूब मिठा तुंहिंजो छो प्यार बदिलजी वियो, महबूब मिठा तुंहिंजो छो प्यार बदिलजी वियो, लहजन जो ओहो साॻियो, लहजन जो ओहो साॻियो, इज़हार बदिलजी वियो, महबूब मिठा तुंहिंजो छो प्यार बदिलजी वियो।
खामोश निगाहुनि में ही अच्छा जी नमी आहे। खामोश निगाहुनि में ही अच्छा जी नमी आहे। हिकु पल में समो रोई किरदार बदिलजी वियो। लहजनि जो ओहो साॻियो, लहजनि जो ओहो साॻियो, इज़हार बदिलजी वियो। महबूब मिठा तुंहिंजो छो प्यार बदिलजी वियो। कुझु सम्झ खां ॿाहिरि आ हीअ ॻाल्हि छा आख़िर आ। कुझु सम्झ खां ॿाहिरि आ हीअ ॻाल्हि छा आख़िर आ। कुझु कोन ॿुधाए थो दिलदार बदिलजी वियो। लहजनि जो ओहो साॻियो, लहजनि जो ओहो साॻियो, इज़हार बदिलजी वियो। महबूब मिठा तुंहिंजो छो प्यार बदिलजी वियो। उहे भोग खिलण हुन जा अॼु टहक नथा गूंजनि। उहे भोग खिलण हुन जा अॼु टहक नथा गूंजनि। हू माहिल का छाले सरकार बदिलजी वियो। लहजनि जो ओहो साॻियो, लहजनि जो ओहो साॻियो, इज़हार बदिलजी वियो। महबूब मिठा तुंहिंजो छो प्यार बदिलजी वियो। हिकु मुंहिंजी लुटे दुनिया छा खेसि मिलियो आ वफ़ा। हिकु मुंहिंजी लुटे दुनिया छा खेसि मिलियो आ वफ़ा। हर चीज़ छिनी मूंखां छो यार बदिलजी वियो। लहजनि जो ओहो साॻियो, लहजनि जो ओहो साॻियो, इज़हार बदिलजी वियो। महबूब मिठा तुंहिंजो छो प्यार बदिलजी वियो। छो प्यार बदिलजी वियो। असां वटि मुख़्तलिफ़ जीअं साईं ॿुधायो त आइटम आहिनि। इन जे करे जेके बि दोस्त आहिनि जेकॾहिं मुख़्तसर ॿुधाईंदा त वक़्तु बि बची पवंदो ऐं पाण जेसीं नगर जो टाइम थींदो त तेसीं ताईं प्रोग्राम मां फ्री बि थी वेंदासीं। ऐं हाफ़िज़ निज़ामाणी चयो त हीअ आदम जो पुटु आहे मलाइक त नाहे, जॾहिं पेट भरबसि तॾहिं अखि पटींदो। त आउं गुज़ारिश कंदुसि वफ़ा रियाज़ मंगरियो खे त पाण अचनि ऐं मुख़्तसर तौरु पंहिंजी शाइरी ॿुधाइनि। गज़ल अर्ज़ु कंदुसि। राति केॾो रुनो चंड चइजां वञी, राति केॾो रुनो चंड चइजां वञी, ॻल मुंहिंजो भिनू चंड चइजां वञी। मास मुंहिंजो वञे थो विछोड़ो वॾे, मास मुंहिंजो वञे थो विछोड़ो वॾे, छो चरी थो छिनू चंड चइजां वञी। राति केॾो रुनो चंड चइजां वञी। पल तोखां परे न थींदो इस्मा, पल तोखां परे न थींदो इस्मा, छो विछोड़ो ॾिनू चंड चइजां वञी। राति केॾो रुनू चंड चइजां वञी। दाह कंहिंखे ॾियां तुंहिंजी पिरी मां, दाह कंहिंखे ॾियां तुंहिंजी पिरी मां, कहर कयो तो किनू चंड चइजां वञी। राति केॾो रुनू चंड चइजां वञी। वफ़ा मंगरिया मुंहिंजूं हुयूं तोसां हुजूं, वफ़ा मंगरिया मुंहिंजूं हुयूं तोसां हुजूं, पयो सड़े सीनू चंड चइजां वञी। राति केॾो रुनू चंड चइजां वञी। राति केॾो रुनू चंड चइजां वञी। शाह जो हाफ़िज़ साईं नियाज़ मरी बि मौजूदु आहे। ऐं गुज़ारिश कंदुसि त पाण अचनि ऐं असांखे शाह जा बैत ॿुधाइनि। नियाज़ मरी। मिटाई चए थो
ही जे कन कपार जा सूधो से न सुणी न अंदर जे आहीन सुण सने हो तन से ही कन गाॾा विकणी कन के ॿिया गिनेज तई साण सुणेज सुपेरियां जी ॻाल्हिड़ी रूह जा कन अखियूं ज़ाहिरी आवाज़नि खां अलावा आहिनि अकुल जा कन गुमान बातिनी आवाज़नि खां बिल्कुलु ख़ाली आहिनि कन कोराए कापड़ी जिंदा थी जोए सिर सिपाहियनि विकिया सो के न सामी सोए जेकी पुछी पुछ सो गुंगा नीन न गोए वञ लाहूत की लोए इज्ज की आडो करे कनकट कापट कापड़ी गल फट गाढ़ी रूए पंध जनी जा पूर बड़े मुश्क खथूरी बूए हंध जनी जा उहे से कीने काल खणी विया इहो सिर्फ़ु तव्हां बैत लिखियो आहे ॿियनि सालनि में कोन्हे तव्हां जो 4 बजे असां कमु कयो उन मां पहिरीं मूं इहो कड़ो यादि कयो कनकट कापट कापड़ी कनोटिया कंचीर आशिक उतर सामा सदा वान सीर तसा ॾेई तन खे साड़ियाऊं शरीर हू जे फना थिया फ़क़ीर हलो तकिया पसूं तन जा महिरबानियूं कनकट कापट कापड़ी लुंग लंगोटिया लाल लाहूती लतीफ़ चए मोया के न माल हेड़ा जनी हाल हलो तकिया पसूं तन जा कनकट कापट कापड़ी कनोटिया कनकट दुआ जन दुखाया हली मथे हट खाक जनी जी खट हलो तकिया पसूं तन जा तकिया पसूं तन जा हली मजा हाल कोई कनोटियनि जा बैनर बायां बाल सामियनि जी संभाल मुंहिंजो चित चङो कयो साईं जन हिते असांखे किताबूं ॾींदा आहिनि ऐं उन्हनि किताबनि खे असीं यादि कंदा आहियूं हींअर साईं असांखे किताब ॾियारियो हो रूमी उन रूमी खे मूं यादि कयो उहो चवे थो त पंहिंजे महबूब सां गॾु बाग़ में घुमंदे मूं जॾहिं गुलाब ॾांहुं निहारियो मुंहिंजे महबूब मूंखे हिन रीति झिणकियो त गुलाब एतिरो मुंहिंजो चहिरो एतिरो वेझो हूंदे तूं गुलाब ॾांहुं कीअं थो ॾिसी सघी वराणियई त तुंहिंजो दीदार मुंहिंजी मदद नथो करे सघे जो आउं तुंहिंजे हुस्न जी तजली सां अंधो थी चुको आहियां ऐं अखि हर शइ में पंहिंजो हिसो ॻोल्हींदी आहे जा मिल्कियत लभनि जी आहे उनमें अख जो हिसो किथां आणिजे बांकुरनि जा करार रूह जी सुगंध बदन जी ख़ुशबू ऐं विसाल जा गहरा गुलाबी खुमार मरीज़ इश्क जेकर लादवा थी पियो छा थी पियो मुखालिफ़ जे भला आबो हवा थी पियो छा थी पियो खपे लुत्फ़ो करम हुनजो ॿियनि जो वास्तो कहिड़ो जान रंग मूं खां ख़फ़ा थी पियो त छा थी वियो असीं वेठा निभायूं ऐं निभाईंदा रहंदासीं जो सुहिणो सनम संग दिलि बेवफ़ा थी पियो त छा थी पियो तवक्कल बर ख़ुदा आहे त ॿेड़ा पार थी वेंदा अगरि गिरदाब में तूफ़ान बपा थी पियो त छा थी पियो सही मिठे महबूब मौजे जो जहां में कोन थियो हमसर भला जे ॿियो बि को मां माए लका थी पियो त छा थी पियो पिरी परदेस ॾे विहणासीं मोटनि से ख़ैर सां वापसि या ख़ुदा जे अमीन ते ही बेहसान थी पियो छा थी पियो 4 सिटूं आहिनि मखदूम तालिबुल मौला जूं असर महबूब जे दिलि ते कयो आहे हो फिगा कुझु कुझु थियो ज़ाहिर संदुनि चहिरे मज़ा दर्द आया कुझु कुझु विड़नि मूं साण थियूं मौजूं तकाज़ाऊं तमन्नाऊं तूं अच त हिन घड़ी में थी पवे हमनो अमा कुझु कुझु असाकी जाम सां गॾु खण निगाहे जाम अफ़गन खे असर अंदाज़ थिए हिकदमि शराबे अर्गो आहे कुझु कुझु शबे महताब फज़ले गुल सुराही साण आहे साकी रहन ता देर चाहियां थो करम कर महिरबा कुझु कुझु संदुसि चहिरे ते छो आहे ही तरद्दुद तालिबुल मौला वियल भुलिजी थो हू ॾिसजे अमीर कारवां कुझु कुझु महिरबानी महिरबानी वॾा वॾ संगत महिरबानियूं ऐं हाणे आउं गुज़ारिश कंदुसि पीरल मरी खे त पाण अचनि
गज़ल है साईं। कशमकश दौर में दिलबर इशारे जी ज़रूरत आहे। कशमकश दौर में दिलबर इशारे जी ज़रूरत आहे। सखी साहिल मथे बीठल किनारे जी ज़रूरत आहे। कशमकश दौर में दिलबर इशारे जी ज़रूरत आहे। असां अणबंग वारनि जा ॾिठा विखिरियल चांडोकिन में हुयो आगोश में आलम सतारे जी ज़रूरत आहे। कशमकश दौर में दिलबर इशारे जी ज़रूरत आहे। शफ़क़ साजन वरी थी वई विची वेले उमेदनि ते उन्हारे जूं नंढियूं रातियूं सियारे जी ज़रूरत आहे। कशमकश दौर में दिलबर इशारे जी ज़रूरत आहे। सखी साहिल मथे बीठल किनारे जी ज़रूरत आहे। लिखिया तहरीर मूं तोड़े अमर एहसास थिया सारा। आयो ख़तना जवाबी को सहारे जी ज़रूरत आहे। कशमकश दौर में दिलबर इशारे जी ज़रूरत आहे। हयाती सवाल आहे पीरल लवां जे उन इनायत सां बचण चानस रहिया बाक़ी प्यारे जी ज़रूरत आहे। कशमकश दौर में दिलबर इशारे जी ज़रूरत आहे। पीरल साईं ऐं हाणे आउं गुज़ारिश कंदुसि कामरेड ख़ैर मोहम्मद खे त पाण अचनि ऐं पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि। कामरेड ख़ैर मोहम्मद। पाणियारीअ सिर ॿेलड़ो जर पलो जीअं असां पहिरीं तीअं रहियो आहे रूह में। स्टेज ते वेठल मुंहिंजा प्यारा दोस्तो, पेंडाल में आयल नौजवान, गरम रतारा साथियो, अस्सलाम वालेकुम जी सिंध। मुंहिंजा नौजवान साथियो, आउं न शाइर आहियां, न आलिम आहियां, न अदीब आहियां। घणा हिते सुगुड़ आलिम अदीब वेठा आहिनि। आउं उन्हनि जे जुतीअ जो जोड़ बि पाण खे सम्झा नथो। आउं हिकु चोर आहियां, पर हिन महफ़िल में मूंखे सॼे हिननि हाणे बीहारे छॾियो चोर खे मोर करे। मुंहिंजा दोस्तो, ही किताब लिखण वारा, किताब छपण वारा ऐं किताबनि खे पढ़ण वारा जेके बि इन्ही सफ़र में सलाहियल आहिनि, उन्हनि जो क़दुरु ऐं उन्हनि जो सोच ऐं वीचार रखंदड़ जेके बि इंसान आहिनि, छो जो इंसान लफ़्ज़ जेको ठहियो आहे सो उनस मां, उनस जी माना मुहबत मां पैदा थियल। मुंहिंजा दोस्तो, हर शइ खां थकिजी पवंदो, पर हिन किताबनि खां कोन थकिबो। हाणे ही किताबनि ते जेके बि 10 खां 20, 20 खां 30 साल महिनत कनि था, उन खां पोइ उहे ई दोस्त जेके वरी हुनखे छपाइनि था, आउं सम्झां थो त हुननि जे हड़ वड़ में कुझु आहे त कोन, हू तवकल जे कमु हले पियो। पर जे हिन पिंडाल में वेठल असीं 50-60 माण्हू हर किताब ख़रीद करे उनजी अधु क़ीमत जे हिननि खे ॾियूं त बि हुननि जे लाइ बि तोहफ़ो, असांजे लाइ बि तोहफ़ो। मुंहिंजा दोस्तो, असां ईंदा आहियूं इन ख़्याल सां, ऐं पाण खे चवां थो मता ॿियो को माइन करे, आउं इहो सोचींदो आहियां जेको बि दोस्त किताब छपियो उहो आउं सेरे खणी हलियो वञा। अदा इहा त मुंहिंजी हुननि जो त मुहबत आहे, पर मुंहिंजी ग़फ़लत आहे। महिरबानी करियो, जेके बि दोस्त वेठा आहियो उहे शौक़ सां किताब ख़रीद करियो, किताबनि जी कुझु क़ीमत ॾियो त कुझु हुननि जी रहनुमाई बि थिए। किताब पढ़ंदड़ इंसान न, यादि रखो त मलाइक बि किताब पढ़ंदा आहिनि, इंसान बि किताब पढ़नि था। किताबनि मां पढ़ी के डॉक्टर, के अदीब, के वकील, के शाइर, के उस्ताद थी विया आहिनि। असांजा दोस्त, हेॾा उस्ताद लेगारी साहिबु आहे, हेॾा उस्ताद महाबश्क साहिबु आहे, उन खां सवाइ जेके बि पिंडाल में वेठल सभु शाइर आहिनि। शेर कोई को शाइर सभु शर्मत थिया, शेर पूरो थियो निशान, छा करे मिसकीन महदी वसवे मुहम्मद जो बयान। मुंहिंजा दोस्त, भिटाई साहिब जो त अखर पढ़ अल्फ़ जो, ॿिया वर्क सभु विसार, अंदरि तूं औजार पना पढ़ंदी केतिरा, पर ईअं ई नाहे पढ़ियो था पढ़नि कढ़नि की न कुलूब में, पाणा ॾोह चढ़नि जे वर्क वारा आहिनि वेतिरा, जेको पढ़ो उन खे सम्झो। मुंहिंजा दोस्त, वञी वॾे में वॾी महिरबानी, जन मूंखे हिन स्टेज जो लाइक़ु न आहियां, उन स्टेज खे चोरी करण जे लाइ आयो आहियां, पर माण्हू घणा आहिनि, तंहिं करे महिरबानी करे एतिरो ॻाल्हाइण मुंहिंजे लाइ हिकु नेमत आहे।
दोस्तनि जी महिरबानी। साईं हर कंहिं वटि पंहिंजी पंहिंजी ॾात हूंदी आहे, स्टेज आहे, दुनिया बि स्टेज आहे, हर को ईंदो आहे पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो करे वेंदो आहे। शाह साईं चयो त खटिंग जे हाराई हंध तुंहिंजो हीअ, पाण ई चवंदे पीउ भरे जाम जन्नत जो। ऐं हाणे आउं अब्दुल क़ादिर गज्जू खे गुज़ारिश कंदुसि त पाण अचनि ऐं पंहिंजे ख़्याल जो इज़हार कनि। त मूंखे ख़ुशी आहे ने ॿिन्ही किताबनि जा लेखक मुंहिंजा वेझा वास्तेदार, मुंहिंजा दोस्त, मुंहिंजा दिलबर साईं आतिफ़ साहब सां मुंहिंजी वास्तो रहियो आहे तमामु घणो। असां गॾु नौकरी बि कई आहे। साईं मोहम्मद हसन मंसूर साहिब मुंहिंजे बचपन जो साथी आहे। तमामु नंढी उमिरि जो असां विपुखास में हॉस्टल में गॾु रहियासीं। उन वक़्त खां वठी आउं उन्हनि खे मुबारकबाद पेश करियां थो। पहिरीं हिकिड़ी ग़ज़ल आहे त अड़े इंसान तूं इंसान खां नफ़रत करीं छो थो, अड़े इंसान तूं इंसान खां नफ़रत करीं छो थो, रुगो दौलत ऐं दुनिया जी एॾी हसरत करीं छो थो। अड़े इंसान तूं इंसान खां नफ़रत करीं छो थो, रुगो दौलत ऐं दुनिया जी एॾी हसरत करीं छो थो। विञाए वाट तूं पंहिंजी वञे भोरा सफ़ा भुलिजी, विञाए वाट तूं पंहिंजी सफ़ा वञे भोरा सफ़ा भुलिजी, ॾिसी के महल ऐं माड़ियूं एॾी लालच करीं छो थो। अड़े इंसान तूं इंसान खां नफ़रत करीं छो थो, रुगो दौलत ऐं दुनिया जी एॾी हसरत करीं छो थो। सदाईं पाण खे इंसान ऐं इंसान पियो ॾिसिजी, सदाईं पाण खे इंसान ऐं इंसान पियो ॾिसिजी, मगर पोइ जानवर वांगुरु अहिड़ी हरकत करीं छो थो। अड़े इंसान तूं इंसान खां नफ़रत करीं छो थो, रुगो दौलत ऐं दुनिया जी एॾी हसरत करीं छो थो। ज़मानू ज़र ज़मीनूं ऐं ज़नानियूं खोड़ पियूं मिलंदियूं, ज़मानू ज़र ज़मीनूं ऐं ज़नानियूं खोड़ पियूं मिलंदियूं, अदा तारीख़ खे बि पर एॾी ज़ुल्मत करीं छो थो। अड़े इंसान तूं इंसान खां नफ़रत करीं छो थो, रुगो दौलत ऐं दुनिया जी एॾी हसरत करीं छो थो। इहो अथई माॻ मांझांदे जो तूं भुलिजी मतां राही, इहो अथई माॻ मांझांदे जो तूं भुलिजी मतां राही, फ़क़ीरीअ में गुज़ारो कर एॾी ॾाहप करीं छो थो। अड़े इंसान तूं इंसान खां नफ़रत करीं छो थो, रुगो दौलत ऐं दुनिया जी एॾी हसरत करीं छो थो। ही जेका रिकॉर्डिंग कयूं पिया उहा रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां न सिर्फ़ु नशर कई वेंदी पर उन्हनि जो वेब चैनल बि आहे वॉइस ऑफ सिंध लंडन। जेकॾहिं तव्हां यूट्यूब ते सर्च कंदो त वॉइस ऑफ सिंध न्यूज़ जे नाले सां, त हुन ते असां इहा ख़ासियत रही आहे त जेके बि प्रोग्राम थींदा आहिनि, जेका रिकॉर्डिंग हूंदी आहे, सिर्फ़ु एडिट कंदा आहियूं, उनखे छुरो न हणंदा आहियूं। त भले 2 कलाक जो प्रोग्राम हुजे या कलाक जो, जीअं जो तीअं नशर कंदा आहियूं। ऐं हीअ प्रोग्राम बि असां हुन तां नशर कंदासीं। त ऐं हाणे सुगड़ाइप ॾांहुं हलूं था ऐं सुगड़ साईं ख़ैर मोहम्मद मौजूदु आहे। त पाण गुज़ारिश कंदासीं त पंहिंजे ॾात मां जेके 4 कणा असांखे ॿुधाए साईं ख़ैर मोहम्मद। जंहिं कचहरी में अलाह राज रसूल ॻाल्हाए उन में अलाह जी रहमत आहे। अरल जो महीनो आहे, नबी विलादत जो महीनो आहे। सराय क्यों बहता है उस्ताद सुगड़ साज के फ़कीर तंहिं आज़म जो फहीम खूब शानदार माह मुबारक आलम जो इज़हार अजब, रबील अव्वल रमज़ इलाही रहबर रौनकदार अजब, अमड़िया मनाते घर जाया सोहना रात शुमार अजब, रात सहाई रोशन थी गई 14 ज़बक चौधार अजब, आलम सारा उजला थी गया तजला नूरी तयार अजब, जाल हक़दा जानब हणिया नारा निरवार अजब, मके विचों पे माण्हू वेखन बसरा शां बसियार अजब, कोट किसरा दे कुंगरे किरपे हैबत विच हिकार अजब, बाह फारस दी बसम थी गई मुठे मजूसी मकार अजब, साल हज़ारा बंदी अही जल्दे जित अंबार अजब, चिंगन चावन कीते लफ्ज़ी जा फूक नवल फुलिहार अजब, दाई हलीमा दिल भर वणिया होत हींदा हार अजब, चुम चशमाते चंड पूचात सीवल बाग बहार अजब, दिल भर दिलड़ी दस्तां चाॻिया माह लका मंठार अजब, लागर डुबरा वट वछेरा हैणा हस हमार अजब, तेज़ खाती टुरिया अग विच राह भली रफ्तार अजब, बरकत पाक नबी दी जंहिं सरवर चढ़िया स्वार अजब, अंगुल इशारे ॾूं अध थी गया चंड जरिया चमकार अजब, रुख मां बुनू रोशनी जोड़िस हुसन हौर हज़ार अजब, चारा चोखा चिट्टा थी पिया अगुण कन अनवार अजब, लहदे चढ़दे लोकां ॾिठा नूर शमव निर्वार अजब,
मलाइका मौजदा वेखे खे आख्या सल्लू अलैहि सदबार अजब वाह 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 थी गए भाई कलमा पढ़न कुफार अजब कौड़े कौड़े आके करन कुर्बानी शीश सटन सवार अजब पर जिब्रल जिसा जरदा मोह मैदा मुख्तार अजब काब कौसनदा कुर्ब का माश सोनल का सिंगार अजब माजाक बसरदा माम परूड़ी बिथी नहीं का वार अजब मोब मदीना मैकू खावी दिल च हैदर कार अजब पग पेरांदी पाजी खोडेवी जाए जन सिरसार अजब सदका सा 50-50 अड़तू घोरा सिर घर बार अजब तैरे तो फैले तो दर तैदा दरबार अजब सादिक तैले दर सिपाही आसी अर्ज गुजार अजब साईं आसी अर्ज गुजार अजब साईं हाणे बैत पढ़ा तो मुझे उस्ताद ताजो थियो दिल बर दर दीदार जा खोलिया संज कया सतार ॾिसो मन खे कंठा मस्त बुदामी सोनल जा सिंगार ॾिसो नाज़ ने ओड़न दिल खे दाइम नाज़ुक जा निर्वार ॾिसो चल पर चिमको चंड लॼाए चहरे जा चमकार ॾिसो बुर्क बदन जूं बिजलियूं सॼे खिवण छॾा खुलकार ॾिसो गुलनि फुलनि खां गोए खणी विया रूप इहे रंगदार ॾिसो नाज़ुक नाज़ुक जिस्म उनाबी राबे अली रुखसार ॾिसो सुहिणो सुहिणो कद सनोबर सह गिची सनिहार ॾिसो अनफ अजीबन उम्दो आला लबड़ा लाल लियार ॾिसो मोतियुनि खां मुमताज़ घणा हू ॾंदड़ा जो हर दार ॾिसो चीता ॾिसंदे चरिया थी पिया चेल चहबुकदार ॾिसो माणा मुर्कूं रीतियूं रमज़ ऐं ओसाफ़ ऐं अतवार ॾिसो भिरूं हणनि सां भरियो भाला होॾी ला होशियार ॾिसो अबरू जाड़ा हणियो धाड़ा फोरू कन फुरमार ॾिसो प्यारा प्यारा पशम गज़ाज़ी गेसू गुलड़ी दार ॾिसो दहशत खां तियूं दिलड़ियूं धड़कन वासीगन जा वार ॾिसो नरगिस खां वध नेण निराला खुलिया खटण हार ॾिसो जाम जन दो नालियो दिलि खे अखड़ियूं नेक मल्हार ॾिसो हणखण वांगे हमला कनि थियूं मारण जा मयार ॾिसो वगन विढ़नि थियूं वाट उड़नि सां अरडनि अरडा आर ॾिसो खून कारण वतन खुमारियूं कजलनि जा कमकार ॾिसो मिसकीननि ते कनि थियूं मारा कहरनि जा किरदार ॾिसो लऊं लऊं अंदरि दीप दुखनि था जान बजा जिन सार ॾिसो जलो पसे जान जो पिया सोहणनि में सुरकार ॾिसो सूरत वरन सभिनी जा ई मोब मिठा मांदार ॾिसो दुनिया जंहिंजे लाइ दीवानी से कामिल करंगीदार ॾिसो दुनिया लाइ कामिल करंगीदार ॾिसो साजनू कर सिकंदर जा धड़ ससन खां धार ॾिसो आशिक सिर अॾीअ ते रखियो वाह वाह कन वापार ॾिसो नीअ निहोड़ तड़पनि था जन बिरसंदा बीमार ॾिसो साईं बिरसंदा बीमार ॾिसो साईं महिरबानी 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 महिरबानियूं ही हुया साईं सुघड़ ख़ैर मोहम्मद ऐं हाणे आउं गुज़ारिश कंदुसि सोणे शाइर सोणे लाशारी खे त पाण अचनि ऐं पाण शाइरी ॿुधाइनि असां वटि सिर्फ़ु 3 शाइर अञा मौजूदु आहिनि उन खां पोइ स्टेज तरफ़ ई हलंदासीं जो गज़ल अर्ज़ है दिल जो दग भी सोड़ो थी पियो दिल जो दग भी सोड़ो थी पियो दुश्मन लोड़ो लोड़ो थी पियो ॻाल्हि नको थी हुनजी ॿुधिजे ॻाल्हि नको थी हुनजी ॿुधिजे पीउ वीचारो कोड़ो थी पियो महबूब अथसि परदेस में सो महबूब अथसि परदेस में सो आशिक आहे घोड़ो थी पियो लूण फटन ते बुरके वई हू लूण फटन ते बुरके वई हू ज़ख़्म पुराणो चौड़ो थी पियो मौला हुन मां जान छॾाए मौला हुन मां जान छॾाए जो शख़्स ॻिची टोड़ो थी पियो दर्द लिकाइण चाहियमि थे पर दर्द लिकाइण चाहियमि थे पर अख मां पैदा ॻोड़ो थी पियो तोखे तुंहिंजो भाग मुबारक तोखे तुंहिंजो भाग मुबारक सोणो तुंहिंजो जोड़ो थी पियो दिल जो दग बि सोड़ो थी पियो दुश्मन लोड़ो लोड़ो थी पियो महिरबानी गुज़ारिश कंदुसि हज़ूर बख़्श नोहड़ी खे त पाण अचनि हज़ूर बख़्श असां नौजवाननि जे लाइ इहा ख़ुशनसीबी आहे त सीनियर शाइर अदीब वेठा आहिनि उन्हनि जी मौजूदगी में असांखे वारो मिलियो आहे त पंहिंजो नालो चंद ॿोल आहिनि मखलूक सभु मोहताज बस सरवाण तूं 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 ख़ुदा हमद आहे मखलूक सभु मोहताज बस सरवाण तूं 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 ख़ुदा गुल फुलनि में थो विझें सुरहाण तूं 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 ख़ुदा तो सॼो सुहिणो सितारनि सां सजायो आसमान तो सॼो सुहिणो सितारनि सां सजायो आसमान चंड खे बख़्शी मिठी चांडाण तूं 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 ख़ुदा गुल फुलनि में थो विझें सुरहाण तूं 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 ख़ुदा
माखी ऐं मिसरी खां मिठा माण्हू ॾिठा मूं मुरकंदे, माखी ऐं मिसरी खां मिठा माण्हू ॾिठा मूं मुरकंदे, तिन जूं अखियूं हिकदमि करें आलाण तूं 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 ख़ुदा, गुल फुलनि में थो विझें सुरहाण तूं 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 ख़ुदा। जंहिं घरनि में हर घड़ी जहिड़ो फ़साद ऐं कुल्फ़तूं, जंहिं घरनि में हर घड़ी जहिड़ो फ़साद ऐं कुल्फ़तूं, तंहिं घरनि मां कर ख़तमु छिकदाण तूं 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 ख़ुदा, गुल फुलनि में थो विझें सुरहाण तूं 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 ख़ुदा। कानून इस्लामी अचे चर्चो बुलंद थे दीन जो, कानून इस्लामी अचे चर्चो बुलंद थे दीन जो, ॾे मुल्क खे को सचो अॻुवाण तूं 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 ख़ुदा, गुल फुलनि में थो विझें सुरहाण तूं 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 ख़ुदा। सिंध सुहिणी खे सुकाइनि था सगोरा सिंध जा, सिंध सुहिणी खे सुकाइनि था सगोरा सिंध जा, रख सलामत मौजू ऐं महिराण तूं 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 ख़ुदा, गुल फुलनि में थो विझें सुरहाण तूं 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 ख़ुदा। बख़्श तूं परवरदिगार नोड़ी हुज़ूर बख़्श जूं ख़ता, बख़्श तूं परवरदिगार नोड़ी हुज़ूर बख़्श जा गुनाह, कर क़बूल इल्तिजा ही हाण तूं 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 ख़ुदा, गुल फुलनि में थो विझें सुरहाण तूं 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 ख़ुदा। मख़लूक सभु मोहताज बस सरवाण तूं 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 ख़ुदा। महिरबानी। उस्ताद लिगारी लिखियो हो त कंहिंजो जीवन कीअं थो गुज़रे, कंहिंजो जीवन कीअं थो गुज़रे, आत ॿुधायां तोखे जानी मुंहिंजो जीवन कीअं थो गुज़रे। हाल फ़क़ीरी गल ज़ंजीरी तोखे ॻोल्हियां मंझि पनीरी, हाय हयाती तुंहिंजो थोरो ॿिनि जो बन ॿिनि पीरी, के त चवनि था चरियो आहे, के त चवनि था आहे शाइर, जेको सम्झे जीअं अगरि मुंहिंजो जीवन ईअं थो गुज़रे, कंहिंजो जीवन कीअं थो गुज़रे, कंहिंजो जीवन कीअं थो गुज़रे। ऐं हाणे आउं गुज़ारिश कंदुसि इब्राहिम अरमान मरी खे त पाण अचनि ऐं पंहिंजी शाइरी पेश कनि। गज़ल आहे साईं। तू जी ओ यार जानी जान जाना, जान मन तोता फिदा, तू जी ओ यार जानी जान मन तोता फिदा, गंज गोहर गुल गुलाबी गुल बदन तोता फिदा, तू जी ओ यार जानी जान मन तोता फिदा, गंज गोहर गुल गुलाबी गुल बदन तोता फिदा। माल माया माल मिल्कत महल माड़ियूं, माल माया माहिरू, माल मिल्कत महल माड़ियूं, माल माया माहिरू, मुहब मिठड़ा कई मडियूं, माल तन तोता फिदा। मुंहिंजा सभु बैत वायूं ऐं समूरी शाइरी, मुंहिंजा सभु बैत वायूं ऐं समूरी शाइरी, घोर कहिड़ा तो मथां गज़ल सुहिणा सुखन तोता फिदा। मोतियो मरजान लाला लाल हीरा कई हज़ार, मोतियो मरजान लाल हीरा कई हज़ार, ऐं अकीको ज़मरुद लालो यमन तोता फिदा, तू जी ओ यार जानी जान मन तोता फिदा। घोरजन तुंहिंजे मथां गुल फुल घणा गुलज़ार जा, घोरजन तुंहिंजे मथां गुल फुल घणा गुलज़ार जा, घोर घोरे घोरजन पनखड़ियूं ऐं पन तोता फिदा, तू जी ओ यार जानी जान मन तोता फिदा। अरमान अकुल इल्मो फ़हम ऐं घणा आकिल अमीक, अरमा अकुल इल्मो फ़हम ऐं घणा आकिल अमीक, सभु फ़क़ीरनि जी फ़क़ीरी फ़ुक़राओ फ़न तोता फिदा, तू जीअं ओ यार जानी जान मन तोता फिदा, गंज गोहर गुल गुलाबी गुल बदन तोता फिदा। महिरबानी साईं। आउं चवंदो आहियां त शाइर गुलनि वांगुरु हूंदा आहिनि ऐं इहो फ़ैसिलो करणु माण्हू लाइ बि ॾुखियो हूंदो आहे त कंहिंखे जेको आहे हर गुल जी पंहिंजी ख़ुशबू हूंदी आहे, हर जी पंहिंजी सुञाणप हूंदी आहे, ऐं आख़िर में असां वटि ॿ शाइर बचा आहिनि, ॿई बेताब आहिनि। पोइ घणो बेताब केरु आहे इहा मूंखे बि ख़बर कोन्हे, त हाणे आउं गुज़ारिश कंदुसि ख़ैर मोहम्मद बेताब खे त पाण अचनि ऐं पंहिंजी शाइरी पेश। स्टेज ते वेठल जेके असांजा दोस्त अॻुवाण वॾा साईं किताब जो मुहक़िक़ साईं बोज़दार साहिबु, साईं मंसूर मरी साहिबु, हू असांजे अखियुनि जो ताज साईं वली
वली मोहम्मद वली साहब, इहो असांजे वॾनि खां जेको आहे ॿुधंदे अचूंसि पिया, ॾिसंदे अचूंसि पिया, अलाह हिन खे हयाती वॾी ॾे। ऐं ॿिया पिडाल में जेके मुंहिंजा दोस्त आयल सभिनी खे अस्सलाम वालेकुम भली करे आया। सही हिन माहौल ते हिकिड़ी आहे गज़ल आहे काफ़ी आहे, जेको बि सम्झो। पहिरें ईअं चौसठो आहे त वफ़ाए दिलि खे दिलबर सताइण मान कुझु वरंदई, वफ़ाए दिलि खे दिलबर सताइण मान कुझु वरंदई, घड़ी ज़ाहिर घड़ी पर्दा लिकाइण मान कुझु वरंदई, हुस्न तोखे अता रब कयो सखा तंहिंजी सजण कर तूं, हुस्न तोखे अदा रब कयो सखा तंहिंजी सजण कर तूं, ख़ुदा जो सो सफ़ा ख़ाली वराइण मान कुझु वरंदई। सही न ज़माने ते अजब माहौल तारी आहे, ख़ुदा ॼाणे त छा थींदो, अजब माहौल तारी आहे, ख़ुदा ॼाणे त छा थींदो, वञण जी सभ खे तयारी आहे, ख़ुदा ॼाणे त छा थींदो, उहो सिज आहे उहो चंड आहे, फ़क़ति सभ खे खपे दौलत, उहो सिज आहे उहो चंड आहे, फ़क़ति सभ खे खपे दौलत, कंहिंखे कंहिंसां न यारी आहे, ख़ुदा ॼाणे त छा थींदो, अजब माहौल तारी आहे, ख़ुदा ॼाणे त छा थींदो। वक़्तु अहिड़ो अची वियो आहे, कोहे पियो पुटु पीउ पंहिंजे खे, वक़्तु अहिड़ो अची वियो आहे, कोहे पियो पुटु पीउ पंहिंजे खे, वॾो कातिल कहारी आहे, ख़ुदा ॼाणे त छा थींदो, अजब माहौल तारी आहे, ख़ुदा ॼाणे त छा थींदो, खड़ी नज़रूं निहारे ॾिस हया हाफ़िज़ ख़ुदा चए पियो, खड़ी नज़रूं निहारे ॾिस ख़ुदा हाफ़िज़ हया चए पियो, लॻो धकिड़ो कपारी आहे, ख़ुदा ॼाणे त छा थींदो, अजब माहौल तारी आहे, ख़ुदा ॼाणे त छा थींदो। मुला मस्जिद जे मेंबर ते करे वाइज़ पियो वेठे, मुला मस्जिद जे मेंबर ते करे वाइज़ पियो वेठे, चवे पियो मौत मारी आहे, ख़ुदा ॼाणे त छा थींदो, अजब माहौल तारी आहे, ख़ुदा ॼाणे त छा थींदो। नथी बेताब तूं बेवस उत्तम आदम आहे सभ खां, नथी बेताब तूं बेवस उत्तम आदम आहे सभ खां, अखियुनि मां आब जारी आहे, ख़ुदा ॼाणे त छा थींदो, अजब माहौल तारी आहे, ख़ुदा ॼाणे त छा थींदो, वञण जी सभ खे तयारी आहे, ख़ुदा ॼाणे त छा थींदो। आऊं गुज़ारिश कंदुसि ख़ूबसूरत शाइर बेताब मीर हसन मरी खे त पाण अचनि ऐं पंहिंजी शाइरी पेश कनि। तरह गज़ल है, शायद तरफा ये तरह मिली हुई, उन्हें तो कोशिश कई है। चाल खां मां दास्तान अलस्ती इसरार जो, चाल खां मां दास्तान अलस्ती इसरार जो, हौसलो रहियो न आहे हाणे को इज़हार जो, इब्ने अली हो हिकिड़ो सच खे हो जंहिं सुञातो, इब्ने अली हो हिकिड़ो सच खे हो जंहिं सुञातो, फ़रमान जंहिं क़बूलियो परवरदिगार जो, सजदे में सिर वढाए पैगाम ही छॾे वियो, सजदे में सिर वढाए पैगाम ही छॾे वियो, ज़ालिम जे ज़ुल्म अॻियां हिम्मत न हार जो। सही, सूर्य बि जो हुजे ऐं सालिक बि सो हुजे, सूर्य बि जो हुजे ऐं सालिक बि सो हुजे, वाहिद मिसाल आहे हैदरे करार जो। गिरहवारी सिट है त हिकिड़े ई ज़रब सां हो मरहब थियो बफ़ारूं, हिकिड़े ई ज़रब सां हो मरहब थियो बफ़ारूं, ज़ोरे अली हुयो ज़ोर न हो ज़ुल्फ़कार जो। मुलड़े मंझां अचे थी अॼु बि शिमिर जी बदबू, मुलड़े मंझां अचे थी अॼु बि शिमिर जी बदबू, अॼु बि सबबु थो बणिजे हू इंतशार जो। स्टेज आहे धरती संसार आ तमाशो, स्टेज आहे धरती संसार आ तमाशो, किरदार था निभायूं इबादत गुज़ार जो। हिन जी अज़ान पंहिंजी हुन जी निमाज़ पंहिंजी, हिन जी अज़ान पंहिंजी हुन जी निमाज़ पंहिंजी, क़यामत में कीअं गॾिबा थोरो वीचार जो। बेताब साण आहिनि ज़ामिन अमीन पंहिंजा, बेताब साण आहिनि ज़ामिन अमीन पंहिंजा, बाक़ी आहे ख़ौफ़ छाजो मैशर जे वार जो। छा लिखां मां दास्तां अलस्ती इसरार जो।
हौसलो रहियो न आहे हाणे को इज़हार जो। महिरबानी। हाणे गुज़ारिश कंदुसि प्यारे ज़ैनुल आबिदीन खे त पाण अचनि ऐं पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि। उस्ताद अदबी फोरम वारनि खे जसल आहिनि जंहिं कोशिशुनि ऐं महिनत सां साईं इमाम बख़्श मगरियो साहिबु ऐं तमामु मेंबरनि खे जिन जी कोशिश सां किताब छपिजी ऐं सैकड़ो किताब छपिजी मंज़र आम ते आया। साईं इतफ़ाक़ जी ॻाल्हि त साईं इमाम बख़्श जी कोशिश सां मुंहिंजे वालिद साहिबु मोहतरम ताज मोहम्मद हालेपुटो मरहूम जो बि किताब 2017 में गोहर गुल अंदाम जे नाले सां छपिजी आयो। उन में साईं इमाम बख़्श मगरी साहिब जूं कोशिशूं हुयूं जसल आहिनि। साईं किताब जे छपण जो मरहला आहिनि उहे ॾाढा ॾुखिया हूंदा आहिनि। मूं 2000 जुलाई 25 खां हिकिड़ो बाबा ते किताब सवाने तासराती मज़मून जे हवाले सां किताब पब्लिश करण जी कोशिश कई जंहिंखे पूरो साल लॻी वियो। हाणे पब्लिश थी इंशाल्लाह सेप्टेम्बर में ईंदो, जिन जी रूनुमाई बि इंशाल्लाह वर्सीअ ते 1 नवंबर ते इंशाल्लाह उमेद है त इंशाल्लाह उन जी रूनुमाई वर्सीअ ते असीं कंदासीं। साईं महिरबानियूं, टाइम मुख़्तसिर आहे। आउं हिकिड़ो नज़म ॿुधाईंदुसि मुंहिंजे वालिद साहिब जो, जेको बाबा जे इंतकाल खां 3.5 महीना पहिरीं लिखियल 13 जुलाई 2023 जो, जेको किताब जे अंदरि शायदि थियल न आहे। किथे मीहड़ा वुठा हूंदा विछोड़ियल के कुठा हूंदा, किथे मीहड़ा वुठा हूंदा विछोड़ियल के कुठा हूंदा, सरह जा गुल फोलारिया मुंदू मैलाप जूं वरियूं, सरह जा गुल फोलारिया मुंदू मैलाप जूं वरियूं, वञी परदेस में वेठे न खुलियूं दीदार जूं दरियूं, वरिहनि जेके वेगाड़नि सवें सदमा सठा हूंदा, किथे मीहड़ा वुठा हूंदा विछोड़ियल के कुठा हूंदा। जदो बुरन थियूं कोयल जे कूके थी परो के प्यार जूं ॻाल्हियूं, बुरन थियूं कोयल जे कूके थी परो के प्यार जूं ॻाल्हियूं, गैरनि सां ही सरगोशियूं मटियूं थे यार दो नालियूं, चांडो किन में बपाछा असां रोई ॾिठा हूंदा, किथे मीहड़ा वुठा हूंदा विछोड़ियल के कुठा हूंदा। हाजी ख़ान आतिफ़ बोज़दार सां तारुफ़ त जॾहिं पाण सहाफ़त कंदा हुआ ऐं सिंधू में आऊं सब एडिटर थी वियो हुउसि तॾहिं तारुफ़ जुड़ियो, पर मूंखे इहा ख़बर देरि सां पई हिते जेको आहे प्रोग्रामनि में खिपरे अचणु लॻसि त इहो इंकशाफ़ थियो त पाण शाइर बि आहिनि ऐं हाणे जेको आहे साहिब किताब थिया आहिनि। इहा उनजी ख़ुशनसीबी आहे। आऊं खेनि गुज़ारिश कंदुसि पाण पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि ऐं उन सां गॾोगॾु पंहिंजो को हिकिड़ो गज़ल बि ॿुधाइनि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शाइर हिन माशरे जो हिकिड़ो एहसासु फ़र्द हूंदो आहे। शाइरी जेका आहे हिकिड़ो अंदरि जो अहसासु आहे। मुंहिंजी शाइरी में जेके गज़ल ऐं कुझु नज़म आहिनि उनमें हिकु अहसासु आहे। मूं शाइरी 1988 खां शुरू कई। हीउ किताबु जेको ख़्वाब अध में रहियो इन जी इशात लाइ मूं 2 खां 3 सालनि खां जेको आहे तयारी पे कई। किताबु लिखणु हिकिड़ो ॾाढो ॾुखियो अमल आहे। साईं खे वधीक ख़बर नहीं, उस्ताद लिगारी असांजो हिकिड़ो वॾो आहे, अदीब आहे, लेखक आहे, शाइर आहे। हुन केतिरा किताब लिखिया आहिनि। त शाइरी लिखणु, साढणु, संभालणु ऐं शाया करणु हिकिड़ो ॾुखियो कमु आहे, जंहिंजे करे ही 2 महीनूं जेके जून जुलाई जूं मोकलूं हुयूं इन 2 महीननि में इहो ई मूं कमु पे कयो। केॾांहुं बि कोन बि वियुसि। मूं चयो किताबु मूंखे ज़रूरु छपाइणो आहे। हिन किताबु छपाइण में मूंखे सरफराज़ राजड़ साहिबु मशवरो ॾिनो। उनखां अलावा फ़क़ीर मोहम्मद ज़ामिन साहिबु जेको मठार फ़क़ीर सजाना नशी आहिनि। उनखां अलावा असांजो सिगा जो चेयरमैन मोहतरम रफ़ीक अहमद जाफ़री साहिबु जेके शमशेरुल हैदरी जा नंढा भाउ आहिनि, हुन बि वॾो मूंखे हिमथायो। इन खां अलावा साईं अली हुसैन बिरोही साहिबु जेको असांजा सिगा जा जनरल सेक्रेटरी आहिनि, उन बि हिमथायो। साईं वली मोहम्मद रोशन साहिबु उहे असांजा एक्स जनरल सेक्रेटरी आहिनि सिगा जा, उन बि हिमथायो।
इन खां अलावा मुंहिंजा जेके सिंधी अदबी संगत हथों में शाख जा मुंहिंजो उस्ताद मोहतरम मुनवर मला आहे या सुहिणो लेगारी आहे और सुहिणो लाशारी आहे। उन खां अलावा मंसूर मरी आहे, आज़ाद मला आहे, हादी बख्श बंबरो आहे, KB चानियो आहे ऐं मंसूर मरी आहे ऐं उस्ताद अदबी फोरम जो मोहतरम हकीम इमाम बख्श मंगरो साहिबु आहे, करीम शर आहे, उस्ताद लेगारी आहे ऐं सिगाया मुंहिंजा दोस्त आहिनि बख्श अली चांडियो साहिबु, ममताज़ मेमण साहिबु, अयाल लतीफ़ दायो साहिबु, पारस हमीद मेमण साहिबु। इन्हनि मूंखे जाम ठाहियो। मुंहिंजी शाइरी जी जेका शुरूआति आहे बज़्म तालिब इल्म मौला शाख खाणी दरगाह में हज़रत मंठार फ़क़ीर ते कई, जंहिंजे करे बज़्म तालिब इल्म मौला शाख खिपरो जा जनरल सेक्रेटरी बि रहियुसि। हींअर आउं सिगा शाख खिपरे जो जनरल सेक्रेटरी आहियां ऐं सिंधी अदबी संगत शाख हथुंगे जो जनरल सेक्रेटरी आहियां। उनखां अलावा हिकु उस्ताद जी हैसियत में गस्टा जो बि अॻुवान रहियो आहियां। उमेदु अथमि त हीउ जेको मूं किताबु लिखियो आहे इहो तव्हां सभिनी खे पसंदि ईंदो। हाणे हिकिड़ो मुंहिंजो पंहिंजो ई हिकिड़ो ग़ज़ल आहे, तव्हांखे ॿुधायां थो। वणनि जो वणनि मां जनम थो थिए, पखियुनि जो पखियुनि मां जनम थो थिए, इहा सींध विच में कछे थी गुलेल, भिटनि जो थणनि मां जनम थो थिए, छॾे थी जा वेड़े बदन ते छता, ज़हर जो फड़नि मां जनम थो थिए, छटिया थो मिटी में पखियुनि जा ख़ुदा, कणनि मां मणनि मां जनम थो थिए, वणनि जो वणनि मां जनम थो थिए, पखियुनि जो पखियुनि मां जनम थो थिए, वधे माक ॾिए थी टलियुनि जो नशो, धड़नि जा गलियुनि मां जनम थो थिए, वणनि जो वणनि मां जनम थो थिए, पखियुनि मां पखियुनि जो जनम थो थिए। महिरबानी साईं। ऐं हाणे हिन प्रोग्राम हिन महफ़िल जे ॿिए घोट साईं मंसूर मरी खे गुज़ारिश कंदुसि त पाण अचनि ऐं पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि, उन सां गॾोगॾु असांखे को गज़ल बि ज़रूरु ॿुधाइनि। थोरा मथोरा मूं ते मारूअड़नि जा, थर में वारी थोरड़ी तिहां घणेरा, भलायूं ऐं भेरा ऐं घणे घणी दुस्केतरा। सभिनी आयल दोस्तनि, अदीबनि, शाइरनि, लेखकनि ऐं ॿियनि दोस्तनि खे मुंहिंजे तरफ़ां अस्सलाम वालेकुम। जीअं त आउं को वॾो शाइर कोन हुउसि, पर जॾहिं अदबी तंज़ीम बज़्म तालिबुल मौला जो मेंबर थियुसि त दरगाह मंठार फ़क़ीर ते बाक़ाइदे बज़म जा मुशाइरा थींदा हुआ। उन्हनि में मूं बि बाक़ाइदे शिरकत कई ऐं उते सुठनि शाइरनि सां मुलाक़ातियूं थियूं। फ़क़ीर मोहम्मद बख्श ज़ामिन साहिब खां शाइरी जे इस्लाह करण जो मौक़ो मिलियो त उस्ताद इमाम बख्श मंगरियो साहिबु चयो त मंसूर अव्हांजी शाइरी सुठी आहे, तव्हां पंहिंजे शाइरी जो किताबु छपायो। त मूं साईं जे ॻाल्हि ते अमल कंदे बसि कोशिशि कई ऐं पंहिंजो इहो किताबु छपायो। उन किताबु छपाइण में उस्ताद हकीम इमाम बख्श काफ़ी मुंहिंजी मदद कई ऐं आउं संदसि थोराइतो आहियां। उस्ताद लगारी साहिब जो जंहिं किताब जो महाग लिखियो ऐं फ़क़ीर मोहम्मद बख्श ज़ामिन, सलीम शर, अमर अब्बास बंबरो ऐं बेताब मीर हसन मरी जंहिं किताब ते तासरात लिखिया ऐं मुंहिंजी हिमत अफ़ज़ाई कई। ऐं इन्हनि सभिनी दोस्तनि जो थोराइतो आहियां। खिरकणा लाहे सुख न सुता कॾहिं, ओसीअड़ो आहे खाहुड़नि खे पंध जो। साईं हाणे हिकिड़ो गज़ल न बल्कि काफ़ी आहे, तव्हांखे हिकिड़ी ॿुधायूं था। टाइम थोरो आहे, न त काफ़ियूं त जाम ॿुधायूं आहे, पर हाणे बसि मुख़्तसिर हिकिड़ी काफ़ी ॿुधायूं था। अंगण ते यार जे ईंदो भलेरो भाग भाईंदुसि, अंगण ते यार जे ईंदो भलेरो भाग भाईंदुसि, मल्हाए ख़ूब ख़ुशियूं मां मिठायूं मण विराईंदुसि। अंगण ते यार जे ईंदो भलेरो भाग भाईंदुसि, सजाए रोड ऐं रस्ता विछाए गिलम गालीचा, सजाए रोड ऐं रस्ता विछाए गिलम गालीचा, सॼी ओताक सिंगारे घसनि ते गुल छटाईंदुसि। अंगण ते यार जे ईंदो भलेरो भाग भाईंदुसि, मल्हाए ख़ूब ख़ुशियूं मां मिठायूं मण विराईंदुसि। साईं अर्ज़ु आहे, कुहाए हरण ऐं तितर बनाए ख़ासि बिरयानियूं, कुहाए हरण ऐं तितर बनाए ख़ासि बिरयानियूं, सॾाए ॻोठ जा माण्हू वॾी दावत कराईंदुसि। अंगण ते यार जे ईंदो भलेरो भाग भाईंदुसि, मल्हाए ख़ूब ख़ुशियूं मां मिठायूं मण विराईंदुसि। साईं आख़िरी मिसरा आहे, मरी मंसूर चए पंहिंजे मिठूअ जे दिलि बहलाइण लाइ, मरी मंसूर चए पंहिंजे मिठूअ जे दिलि बहलाइण लाइ, शमन ज़ामिन ऐं उमराणी सां मां बि गीत ॻाईंदुसि।
अंगण ते यार जे ईंदो भलेरो भाग भाईंदुसि मल्हाए ख़ूब ख़ुशियूं मां मिठायूं मण विराईंदुसि अंगण ते यार जे ईंदो भलेरो भाग भाईंदुसि। साईं महिरबानी। मंसूर साईं महिरबानियूं। मंसूर जी ख़्वाहिश साईं त जिन फ़नकारनि सां ॻाइण जी फ़रमाइश कई अथसि उन में उमराणी जो नालो बि आहे। ऐं को वक़्तु हो जॾहिं आशिक़ मजबूरा जे करे उमराणी एॾो बदनाम थियो हो जो उन खां पोइ जेकॾहिं माशूक़ शर न अचे हा त अञा ताईं उमराणी बदनाम हुजे हा। त माशूक़ शर अची उमराणी खे वरी इज़त बख़्शे छॾी आहे। त हाणे हलूं था हिन महफ़िल जे साहिब सदर ऐं ख़ूबसूरत शाइर साईं वली मोहम्मद हिंगोरे ॾांहुं त पाण सदारती ख़ुतबो प्लस में जेको आहे सदारती ॻाल्हि ॿोल ऐं उन सां गॾोगॾु शाइरी बि ॿुधंदासीं। जे असांजे दोस्त जॾहिं किताब जी मोहर ते आया आहिनि उन सभिनी जा थोराइतूं हुया छो जो मूंखे उन्हनि इज़त बख़्शे सदारती कुर्सी ॾिनी आहे। उन तहत आउं सभिनी खे हथ ॿधी चवंदो आहियां कि शुक्र आहे अमी आयो असांजी इज़त थी इहा तव्हांजा लख थोरा आहिनि। इहो मुंहिंजे तरफ़ां तव्हांखे त हाणे अव्हांखे आउं हिकिड़ो पुराणो गज़ल थो ॿुधाए छॾियां। अच्छा चलो सही आहे। चए थो सच कूड़ जो थिए थो कायल कॾहिं कॾहिं सच कूड़ जो थिए थो कायल कॾहिं कॾहिं हक़ ते फ़तह करे थो बातिल कॾहिं कॾहिं जंहिंजे अकुल सां था कानून पुण ठहनि जंहिंजे अकुल सां था कानून पुण ठहनि सो बि मुंहिंजी पवे थो आकिल कॾहिं कॾहिं सिरड़ा रखियो अॾनि ते जलाद थी कोहे थो सो पिण क़तल थिए थो कातिल कॾहिं कॾहिं बरसाति जे वसण जूं आसूं आहिनि अबर में सो ख़ाली लंघियो वञे थो बादल कॾहिं कॾहिं पोइ कंहिंखे बि कान हूंदी उमेद का बचण जी पर अहिड़ो बची सघे थो घायल कॾहिं कॾहिं बेबस सफ़ा ॿार में ॿेड़ा लखी ॿुॾनि था पर किन खे मिली वञे थो साहिल कॾहिं कॾहिं के आहे अजब ज़मानो मिसराऊं ॿारहं आहिनि पर हाणे त साह थी पवंदो आहे अजब ज़मानो कहिड़ी ख़बर वलीअ खे पुट पीउ सां विढ़े पियो जायल कॾहिं कॾहिं सच कूड़ जो थिए थो कायल कॾहिं हक़ ते फ़तह करे थो बातिल कॾहिं।